घोटकी भरिसां जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पीरसन मीडिया ऑफिस पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। यादि रहे त वागड़े भरिसां ॻोठ प्यारो लगारी में हिकु हफ़्तो पहिरियां मुबैना तौरु घर ते कब्ज़ो करण जे इल्ज़ाम हेठि लिगारी ऐं शर बिरादरी में झेड़ो थियो हो, जंहिं जे नतीजे में लिगारी बिरादरी जूं 7 औरतूं ज़ख़्मी थियूं। अहिड़े मामले जे 4 जवाबदारनि मथां सरहद थाणे ते एनसीबी दाख़िल कई वई हुई। बाक़िर अली लगारी दाहींदे चयो आहे त हफ़्तो अॻु अली गोहर शर, अली नवाज़ शर, शाहनवाज़ शर, साहिब शर ऐं ॿिया नामालूम हथियारबंद राति जो घर ते चढ़ाई करे औरतुनि मथां तशद्दुद कयो, जंहिं जे नतीजे में मिसमात ज़ुलेखा, हसीना, सकीना समेत 4 औरतूं ज़ख़्मी थी पयूं। अहिड़े मामले जे सरहद थाणे ते एनसीबी दाख़िल कराई हुई, पर पुलिस कार्रवाई नाहे कई। हुन चयो त जवाबदार मूंखे क़त्ल ऐं अग़वा जूं धमकियूं ॾियनि पिया। पीरसन बाक़िर लिगारी वधीक एसएसपी घोटकी ऐं डीआईजी सखर खां मुतालबो कयो आहे त मुख्य जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे साणस इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।